उमरकोट ज़िले के तहलके अस्पताल कुंडली जे एमएस मोहम्मद शरीफ के तब्दील किया वियो आहे ऐं संदसि जाइ ते नए मुक़ररु थियल एमएस मोहम्मद अमीन भट्टी चार्ज संभाले कम शुरू करे छॾियो आहे। तफ़सील मूजिब उमरकोट ज़िले जे तहलके हेडक्वार्टर अस्पताल कुंडली जे एमएस मोहम्मद शरीफ के आख़िरकार बदली किया वियो आहे ऐं संदसि जाइ ते सिंध जे सिहत खाते में पोस्टिंग इंचार्ज में सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर मोहम्मद अमीन भट्टी के नओं एमएस मुक़ररु कियो वियो आहे। तहलका अस्पताल कुंडली जे एमएस जो बाक़ायदा नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ एमएस डॉक्टर मोहम्मद अमीन भट्टी चार्ज संभाले कम शुरू करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े जे माण्हुनि उमेद ज़ाहिर कई आहे त संदसि करे अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे बहितर इलाज थी सघंदो। अस्पताल में वधीक बहितरी जी उमेद ज़ाहिर कई वई आहे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ।